अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अमीर ॾिसी रहिया आहियो अकबर मज़ारी ऑफिशियल। मां आहियां जो होस्ट अकबर मज़ारी। सिंध जे मिटी में हिकु नओं सिज उभरणु शुरू थी वियो आहे। इहो सिज सिर्फ़ रोशनी जो न पर शऊर, जुर्रत ऐं बेदारी जो सिज आहे। ॾहाकनि खां संदन हक़नि खां महरूम, वसीलनि खां परे ऐं हुकूमती बेहसी सां पीसजंदड़ सिंधी अवाम हाणे साॻियो रहिजी न वियो आहे। हिकु नओं दौरु जनम वठी रहियो आहे। अणपढ़ियल खां पढ़ियल ताईं, ग़रीब खां विचोले तबिके ताईं हर माण्हू में हाणे पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ उभारण जी हिमत पैदा थी रही आहे। ताज़ो हिकु सिंधी ॻोठाणो जेको न वॾो पढ़ियल हो ऐं न कंहिं सियासी तंज़ीम जो हिसो, जॾहिं सरकारी अस्पताल में दवाऊं न मिलण ते स्टोर कीपर जे गिरबान पकड़े बीही रहियो त इहा सिर्फ़ हिकु मामूली झेड़ो ॾिसण में ईंदड़ वाराता न हुई। इहो सिंधी शऊर जे नए सफ़र जो ऐलान हो। हुनजी इहा जुर्रत, इहो बेबाक क़दम सिंध जे माण्हुनि जे अंदरि नई तब्दीली जो सबूत हो। कॾहिं सिंध जा माण्हू हुकूमती ऑफिसर ॾिसी ख़ामोश थी वञनि था त अॼु उहे साॻिया माण्हू बीही चई रहिया आहिनि, हीउ असांजो हक़ु आहे, असांखे मिलणु खपे। इहो मंज़र साफ़ ॿुधाए रहियो आहे त सिंध जा माण्हू हाणे ज़ुल्म, करप्शन, नाइंसाफ़ी खे बिना एहतिजाज ऐं बिना सवाल क़बूल करण लाइ तयारु न आहिनि। हू हाणे ॼाणे चुका आहिनि त इस्पतालुनि में दवाऊं ॾियणु का महिरबानी न आहे, स्कूलनि में उस्ताद जो मौजूदु हुजणु का अता न आहे, ऐं साफ़ पाणी या इंसाफ़ हासिल करणु का बख़्शिश न आहे। इहे सभु उन्हनि जा बुनियादी हक़ आहिनि। सिंध जे बेदार थींदड़ नसल खे ॾिसी अंदाज़ो लॻाए सघिजे थो त ईंदड़ वक़्त में शायदि अवाम जो हथु सियासतदाननि जे गिरबान ताईं बि पहुची सघे थो। छो त जिते माण्हू इस्पताल जे स्टोर कीपर खां हिसाब पुछी सघनि था, उते उहे इक़्तिदार जे कुर्सियुनि ते वेठल माण्हुनि खां बि सवाल ज़रूरु पुछंदा। इहो सवाल कंहिं पार्टी या धुर ख़िलाफ़ न हूंदो, इहो सवाल हूंदो पंहिंजे हक़नि, वसीलनि ऐं मुस्तक़बिल जे तहफ़ुज़ लाइ। सिंध में पैदा थींदड़ ही बेदारी, ही तहरुक हिकु समाजी इनकलाब जी शुरूआत आहे। हाणे माण्हू ख़ामोश रहण खे ग़ुलामी सम्झनि था, ॻाल्हाइण खे आज़ादी। वतन जे हर ॻोठ में नओं शऊर ॼमण लॻो आहे, जंहिंजी लहर सियासतदाननि खां वठी सरकारी ऑफिसरनि ताईं सभिनी खे जाॻाइण लाइ काफ़ी आहे। अगरि इन बेदारी खे सही रुख ॾिनो वियो त इहो ॾींहुं परे न आहे जॾहिं सिंध जो माण्हू न रुॻो पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ उथारींदो, पर उन्हनि हक़नि जी हिफ़ाज़त लाइ पिणु सफ़ा मज़बूत बीही वेंदो। तब्दीली जो सफ़र शुरू थी चुको आहे ऐं सिंध उन नए दौर में दाख़िल थी चुकी आहे जिते अवाम जो आवाज़ ई सभ खां वॾो फ़ैसिलो हूंदो। जी नाज़रीन, ही हुयो असांजो अॼु जो टॉपिक। कमेंट सेक्शन में असांखे ॿुधाईंदा त असांजो वीडियो तव्हांखे कीअं लॻो। जेकॾहिं असांजो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हुजे त लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं शेयर कयो। अल्लाह हाफ़िज़।